अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फलम्मा दखलू अला यूसुफ आवा इलैहि अबवैहि वक़ाल उदखुलू मिस्र इंशाअल्लाहु आमिनीन रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। आयत नंबर 99 99 नंबर आयत आहे सूरह यूसुफ जी। हाँ इन खां अॻु में वारी आयत में जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम ॾे क़ाफ़िलो वियो उनखे ॿुधायो त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे ज़िंदा आहे ऐं उनजी छा आहे मिसल पोज़ीशन। हाणे याक़ूब अलैहिस्सलाम सॼी फैमिली सां गॾु उनजा जेके बि औलाद हुया उनजे जेके बि ॿार हुया सॼी फैमिली सां गॾु मिस्र में आया यूसुफ अलैहिस्सलाम वटि। यूसुफ अलैहिस्सलाम हुते छा हुया, मिनिस्टर हुया। इहा तव्हां सभिनि खे ख़बर हुई पहिरीं वारी आयत में। हाणे जॾहिं उहे मिस्र में आया त यूसुफ अलैहिस्सलाम जंहिं महिल उहे पहुता उते मिस्र में पहुता फलमा दख़लू अला यूसुफ, यानी यूसुफ अलैहिस्सलाम वटि पहुता त यूसुफ अलैहिस्सलाम आवा इलैहि अबवैहि, यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी माउ ऐं पंहिंजे पीउ खे पाण वटि घुरायो। आवा जो मक़सदु इहो आहे त जीअं तव्हां कंहिंखे तव्हां वटि कोई आयो हुजे ऐं तव्हां उनखे पाण वटि घुरायो या उनखे भाकुर पायो, इहो लफ़्ज़ बिनयमीन जॾहिं आयो उन लाइ बि उन वक़्तु बि इहो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। सूरह कहफ़ में बि वईद अवल फितिया त उते बि इहो आवा जेको लफ़्ज़ आहे उहो इस्तेमालु थियल आहे त जॾहिं असहाबुल कहफ़ जेके ग़ार वारा हुया उहे वञी ग़ार में उन्हनि पनाह वरिती त उते इहो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे आवा। आवा जो मक़सदु आहे त जीअं तव्हां कंहिंखे प्रोटेक्शन ॾियो त यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे पीउ मां वटि पंहिंजे यूसुफ अलैहिस्सलाम वटि जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम ऐं उनजी वाइफ ऐं उन्हनि जा जेके बि ॿार सभु आया त यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ माउ खे पाण वटि भाकुर पातो या पाण वटि उन्हनि खे पाण वटि घुरायो, पंहिंजे भरिसां कयो। त उन खां पोइ जेको हाणे असांखे इहा ख़बर आहे त मुफ़स्सिरीन चवंदा यूसुफ अलैहिस्सलाम जी जेका माउ हुई ओरिजिनल माउ उहा जेका आहे उहा उन दुनिया में न हुई, उनजी डेथ थी वई जॾहिं बिनयमीन खे उन बर्थ ॾिनी। त हाणे हिते आहे अबवे मतिलबु इहो आहे त माउ ऐं पीउ। त हाणे जेका हिन वक़्तु हुई इहा केरु हुई त उन वक़्तु जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम जूं हिकु शादी न हुई, इलाही शादियूं हुयूं। त याक़ूब अलैहिस्सलाम जी जेका ॿी वाइफ हुई उहा चवनि था यूसुफ अलैहिस्सलाम जी मासी हुई या उनजी माउ जेका आहे उनजी भेण हुई, ख़ाला हुई। त असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेके ख़ाला आहे उनजो दर्जो जेको आहे उहो जे बराबरि आहे, मतिलबु माउ जे बराबरि आहे। ईअं ई असां सिंधी में चवंदा आहियूं त चाचो न पीउ मासी न माउ, असां इहो ग़लति चवंदा आहियूं छो जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त तव्हां जेका ख़ाला आहे तव्हांजी जेका माउ जी भेण आहे उनजो जेको दर्जो आहे उनजो जेको रिस्पेक्ट आहे उहा एतिरी कयो जीअं तव्हांजी माउ आहे। त उनजो असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहे ॿुधाए विया आहिनि। त उन खां पोइ जॾहिं असांजो अची वियो चाचे जी ॻाल्हि त जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम हिन दुनिया मां वञी रहिया हुया त पंहिंजे पुटनि खे घुराए उन वक़्तु चयो त तव्हां मूंखां पोइ कंहिंजी इबादत कंदव। त उनजे पुटनि चयो त असां तुंहिंजे रब जी अलाह जी ऐं इब्राहिम जी, इस्माईल ऐं इसहाक़। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॿ पुट हुया, इस्माईल ऐं इसहाक़। इसहाक़ अलैहिस्सलाम मां याक़ूब अलैहिस्सलाम हुयो। हाणे इसहाक़ ऐं इस्माईल जेके हुया उहे ॿई भाइर हुया जॾहिं त याक़ूब अलैहिस्सलाम जो चाचो हुयो केरु, इस्माईल अलैहिस्सलाम। त उनजे पुटनि चयो अबवे ई, मतिलबु तुंहिंजे जेके पेरेंट्स आहिनि, तुंहिंजा जेके वालदेन आहिनि, इब्राहिम अलैहिस्सलाम मतिलबु तुंहिंजो जेको ॾाॾो आहे इसहाक़, तुंहिंजो इस्माईल तुंहिंजो चाचो ऐं तुंहिंजो जेको पीउ आहे इसहाक़। त इहे सभु जेके आहिनि वालिद, इहे सभु जेके आहिनि अबवे, इहे सभु जेके अचनि था छा में था अचनि, वालिद जे दर्जे में, इहे सभु पेरेंट्स जे दर्जे में था अचनि। त असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे त मासी जो दर्जो छा आहे ऐं अल्लाह सुब्हानो ताला क़ुर में ॿुधायो आहे त चाचे जो जेको दर्जो आहे उहो छा आहे अल्लाह सुब्हानो ताला जी नज़र में। त उन खां पोइ जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो आवा इलैहि अबवैहि, जॾहिं उन्हनि ॿिन्हिनि खे जेको आहे पाण वटि घुरायो, उन्हनि खे पाण वटि विहारियो, पोइ चयो वक़ाल उदखुलू मिस्र इंशाअल्लाहु आमिनीन। चयो त यूसुफ अलैहिस्सलाम चयो त मिस्र में दाख़िल थियो अगरि अल्लाह चाहियो त हिफ़ाज़त सां, सेफली, आमिनीन मतिलबु अमन सां। तव्हां जिते बि वञो तव्हांखे को बि भउ कोन्हे, किथे बि तव्हां वञो, सॼो मिस्र जेको आहे उहो तव्हांजे लाइ। ऐं उन खां पोइ पहिरियां छा चयूं, इंशा अल्लाह, छो जो यूसुफ अलैहिस्सलाम खे पावर हुयो, अथॉरिटी हुई उते। यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहे मिनिस्टर हुया, उन्हनि जे लाइ अल्लाह सुब्हानो ताला जेका बि धरती हुई उहा खोले छॾी, किथे बि वञी रहनि, उहा अॻ में वारी आयात में आहे।
त यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी सॼी फैमिली खे याक़ूब अलैहिस्सलाम ऐं पंहिंजी जेका माउ आहिनि उन्हनि खे चयो त तव्हां जेको आहे अल्लाह सुब्हानो ताला चाहियो मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे फुल गारंटी आहे 100% तव्हांखे गारंटी आहे तव्हांखे कोई कुझु बि न चवंदो तव्हां किथे बि वञी रहो तव्हां हिफ़ाज़त में आहियो तव्हां अमुन में आहियो पर इनशा अल्लाह हिन करे चयूं त जेका शइ अल्लाह जे तरफ़ां आहे उनजी जेका आहे मूंखे उनजो इल्मु न आहे अगरि अल्लाह चाहियो असां इनशा अल्लाह चवंदा आहियूं छाजे करे अगरि अल्लाह चाहियो छो जो अल्लाह सुब्हानो ताला जे तरफ़ां जीअं माण्हू प्लान्स कंदा आहिनि इलाही क़िस्म सां इलाही प्लान कंदा आहिनि त मां हीअं कंदुमि मां हीअं कंदुमि मां हीअं कंदुमि मां हीअं कयां थो मां एतिरी महिनत कयां थो मां मुंहिंजो गोल हे आहे मूंखे हे शइ करणी आहे पर उन खां पोइ असां चवंदा आहियूं इनशा अल्लाह अगरि अल्लाह सुब्हानो ताला चाहियो छो जो कहिड़े वक़्तु बि का बि शइ थी सघे थी को अहिड़े क़िस्म जी कैलेमिटी को अहिड़ो शइ थी सघे जो तव्हां उहो न करे सघो का बि बदअमनी थी वञे जो उहो अमन सां न रही सघनि कुझु बि थी सघे पियो इन करे यूसुफ अलैहिस्सलाम चयो त मूंखे जेका शइ ख़बर आहे मुंहिंजे तरफ़ां जेका आहे तव्हां अमन में रहो पर अगरि अल्लाह चाहियो जेको सेकेंड आहे उन खां पोइ बि असांखे ख़बर नाहे त छा थींदो असां जेको फ्यूचर आहे जेको मुस्तक़बिल आहे इहो न तव्हांखे ख़बर आहे न मूंखे ख़बर आहे कंहिंखे बि ख़बर नाहे अल्लाह सुब्हानो ताला खां सवाइ अगरि अल्लाह चाहींदो त इहो थींदो हाणे यूसुफ अलैहिस्सलाम वटि उनजा भाइर उनजो पीउ उनजी माउ याक़ूब अलैहिस्सलाम ऐं उनजी यूसुफ अलैहिस्सलाम जी जेका माउ ऐं इहे सभु जेके आहिनि उहे मिस्र में अची विया ऐं यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि सभिनि खे वेलकम कयो उन्हनि सभिनि खे पहिरियां त सभिनि खे घुरायो पाण ई घुरायो हुअईं ऐं सभिनि खे वेलकम कयईं हालांकि उनजे भाइरनि यूसुफ अलैहिस्सलाम सां एतिरो ख़राबु हलिया पर तॾहिं बि यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त अगरि जेको इहा वेड़ हुई जेको इहो हसद हुयो जेको ॿाहिरि मूंसां ग़लति कयो जेको सभु कुझु थियो उहो छाजे करे थियो शैतान जे करे उहो यूसुफ अलैहिस्सलाम खे कंहिं ॿुधायो यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम खे पंहिंजे पीउ खे ख़्वाबु ॿुधाईं पंहिंजो त मां ख़्वाबु थो ॾिसां त सितारा ऐं चंड ऐं सितारा ऐं इहे शयूं ॾिसां थो ख़्वाबु ॾिसां थो त याक़ूब अलैहिस्सलाम छा चवनि त पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजांइ हाणे जॾहिं चयूं पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजांइ पोइ उनखे ईअं न चयूं त तुंहिंजा भाइर ख़राबु आहिनि उनखे ईअं चयूं त शैतान जेको आहे उहो इंसान जो खुलो दुश्मन आहे त यूसुफ अलैहिस्सलाम खे उन वक़्तु मैसेज याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ ॾिनो त तुंहिंजा भाइर जेके आहिनि उहे ख़राबु न आहिनि उहे सुठा आहिनि पर शैतान जेको आहे उहो इंसान जो खुलो दुश्मन आहे त जॾहिं बि को बि फैमिली में को बि प्रॉब्लम थींदो आहे जॾहिं मिटनि माइटनि में को बि प्रॉब्लम थींदो आहे त तव्हांजा मिट माइट ख़राबु न आहिनि इहो शैतान जेको आहे इन मां असांखे अल्लाह सुब्हानो ताला ॿुधाए थो त जेको शैतान आहे इहो ई असां में डिविजन्स पैदा कंदो आहे इहो ई असां में जेको आहे डिविजन्स पैदा कंदो इहे ई असां में इहे अनबन जेके बि थींदियूं आहिनि इहो शैतान जे करे थींदियूं आहिनि उहो माण्हू जेको आहे उहो माण्हू ख़राबु नाहे इहो शैतान जेको आहे इहो असांखे हिक ॿिए खां टोड़ींदो आहे ऐं जेके शयूं आहिनि इहे शैतान सभु कराईंदो आहे इहो मैसेज याक़ूब अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम खे उन वक़्तु ॾिनो जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम नंढा हुया त यूसुफ अलैहिस्सलाम इनखे ख़बर हुई त मुंहिंजा भाइर जेके आहिनि उहे ख़राबु न आहिनि उन्हनि जी जेका फैमिली आहे उहे ख़राबु न आहिनि उहे सभु मुंहिंजी फैमिली आहे ऐं इन जे करे उनखे ख़बर हुई त इहो जेको कराए रहियो हुयो शैतान कराए रहियो ऐं उन्हनि सभिनि खे गॾु कयो यूसुफ अलैहिस्सलाम जीअं अल्लाह सुब्हानो ताला बि क़ुर में फरमाया उलिल अरहाम जेके तव्हां सेम माउ जी जेका साॻी माउ जी औलाद आहियो उन्हनि जो तव्हांजे मथां वधीक राइट आहे उन्हनि जो तव्हांजे मथां वधीक हक़ आहे तव्हां हिकिड़ी अरहाम हिकिड़ी बचेदानी मां निकिता आहियो उन्हनि जो तव्हांजे मथां जेको ब्लड रिलेशन आहे उहो तमामु जीअं रिश्ते जे बारे में हदीसूं बि इलाही आहिनि ऐं क़ुर में बि अल्लाह सुब्हानो ताला फरमायो आहे त तव्हांजा जेके ब्लड रिलेशन्स आहिनि उन्हनि जो तव्हांजे मथां वधीक हक़ आहे एज़ कम्पेयर तव्हांजो जेको ॿियो कोई हुजे त इन जे करे अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॿुधाए थो त फैमिली जेका आहे हर फैमिली में को न को प्रॉब्लम हूंदो आहे कोई चए त मुंहिंजी फैमिली जेका आहे उहा उन में प्रॉब्लम न आहे इहो मुमकिन न आहे हर फैमिली में को न को प्रॉब्लम हूंदो ई हूंदो आहे पर इन प्रॉब्लम जेको क्रिएट करण वारो आहे उहो बेसिकली केरु आहे उहो शैतान आहे अल्लाह सुब्हानो ताला असांखे इहे सभु शयूं इन करे ॿुधाए थो त जीअं असां इन शइ खे सम्झी सघूं ऐं असां इन्हनि शयुनि खे सम्झी करे ऐं उन शइ खे सम्झी करे उन हिसाब सां असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं अल्लाह सुब्हानो ताला असांखे शैतानी वसवसनि खां हर क़िस्म जी बुराई खां हर क़िस्म खां बचाए इन खां पोइ वारी जेका आयात आहे उन में जेको यूसुफ अलैहिस्सलाम ख़्वाबु ॾिठो उन जी ताबीर आहे ऐं इहा आयत तमामु वॾी आहे जेका यूसुफ अलैहिस्सलाम ख़्वाबु ॾिठो त चंड सितारा इहे सभु जो ख़्वाबु ॾिठो उन जी जेका ताबीर आहे उहा यूसुफ अलैहिस्सलाम जी सची थींदी उन खां हिकिड़ी पोइ आयत आहे इहो जेको क़िसो आहे यूसुफ अलैहिस्सलाम जो इहो क़िसो ख़तमु थी वेंदो इन सूरा मां पर उन खां पोइ अल्लाह सुब्हानो ताला आख़िर में असांखे छा थो ॿुधाए छो जो इहा जॾहिं सूरा नाज़िल थी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां उन वक़्तु जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन
तमामु सेड हुया, तमामु उदास हुया ऐं मके में हुया, त उन वक़्तु अल्लाह सुब्हानहू व तआला इहो स्टोरी, इहा कहाणी जेका आहे कंहिंखे ॿुधाए रहिया हुया, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ऐं उन वक़्तु जेके असहाबी हुया जेके इलाही तकलीफ़ में हुया, मुशरिकीन मक्का उन्हनि जे मथां उन्हनि जे मथां ज़ुल्म करे रहिया हुया, उन वक़्तु अल्लाह सुब्हानहू व तआला इहा स्टोरी उन्हनि खे ॿुधाई त ॾिसो यूसुफ अलैहिस्सलाम सां छा छा थियो हुयो ऐं आख़िर में उन्हनि सां छा थियो, उन्हनि जी फैमिली कीअं गॾु थी वई। तव्हांखे इहो जेको बि विड़ाए थो, जेको बि फ़िरका वारियत आहे, जेको बि मुस्लमान पाण में विढ़नि था, इहो छाजे करे आहे? छो जो शैतान चाहे थो त असां गॾु न थियूं। शैतान जेको आहे उनजो मक़सदु इहो ई हूंदो आहे त मुस्लिम उम्मा खे जेको आहे हिक ॿिए खां अलॻि अलॻि करे। त अल्लाह सुब्हानहू व तआला इहा जेका कहाणी आहे, स्टोरी उन वक़्तु ॿुधाई, हिकु हिकु लफ़्ज़ में अल्लाह सुब्हानहू व तआला हिदायत रखी। इहा स्टोरी ईअं न आहे त सिर्फ़ु हिकिड़ी स्टोरी आहे ॿारनि खे ॿुधाइण लाइ, त ॿारनि जेका सुम्ही पवनि उन्हनि खे स्टोरी ॿुधायूं। अल्लाह सुब्हानहू व तआला हिकु हिकु लफ़्ज़ में जेका आहे हिदायत रखी आहे, ऐं हिकु हिकु लफ़्ज़ में अल्लाह सुब्हानहू व तआला क़यामत ताईं हिदायत रखी आहे हर इंसान लाइ। ईअं न आहे त सिर्फ़ु मुस्लमाननि लाइ या मुंहिंजे लाइ या तव्हांजे लाइ, हर इंसान लाइ जेको बि क़यामत ताईं इन्हनि मां हिदायत वठण लाइ इन शइ खे पढ़ंदो ऐं सम्झण लाइ पढ़ंदो, त अल्लाह सुब्हानहू व तआला हिदायत रखी आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।